नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे ख़ैबर में ख़बर ॾींदा हलूं त ख़ैबर नेशनल हाईवे रोड ते समो CNG जे भरिसां कार ऐं मज़दा में ज़ोरदार टक्कर थी पियो आहे, जंहिं जे नतीजे में कार खे काफ़ी नुक़सानु पहुतो आहे। कार में सवार इंसानी जानियूं महफ़ूज़ रहियूं। कार में वेठल फ़कीर नूह पोटो चयो आहे त मज़दा तेज़ रफ़्तार सां यूटर्न तां हेठि लथी त हादसो पेश आयो। यूटर्न मोड़ ख़राब हुजण जे करे नेशनल हाईवे ते रोड जो हंधा हंधा उखड़ी वञण करे हादसा रोज़ जो मामूल बणियल आहे। टंडो आदम खां ईंदड़ गाॾियूं समूह CNG जे साम्हूं यूटर्न ओवर साइड क्रॉस कंदड़ असां मोटरवे ऑफिसरनि खे अपील करियूं था त ओवर क्रॉसिंग गाॾियुनि ते सख़्त मां सख़्त क़दम खयां वञनि। खुदारा ही नेशनल हाईवे सिंध ऐं पंजाब खे बाय रोड मिलाए थो। असीं नेशनल हाईवे अथॉरिटी ऐं रोड्स खाते जे आला ऑफिसरनि खे अपील करियूं था त नेशनल हाईवे रोड जो कम कराए थींदड़ हादसनि खां बचायो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।